ख़बर शामिल कयूं था। कराची ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिबि कराची जे मंगोबी टाउन जे यूसी 13 देशा मुरीद जे बाबू पातणी ॻोठ में हिंस जे तरफ़ां क़ाइमु कयल स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन में सालियाने इम्तिहाननि जी रिज़ल्ट पधरी कई वई, जंहिंजो ख़ुसूसी महिमान वॾेरो असगर पातणी, प्रोग्राम मैनेजर पेकर नवाज़, मैडम सना किरन हुआ। प्रोग्राम में स्कूल टीचर्स जिनमें प्रिंसिपल नुसरत गबोल, मोन्स माइक, माई नज़ीरा, शमसा, फज़ीला मौजूद हुयूं। जॾहिं त वडेरे असगर पातणी ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकी ॿारड़ा पहिरीं ऐं ॿी पोज़ीशन में पास थिया आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो। इल्मु इंसान जी टीं अखि आहे। तालीम सां ई मुल्क खे तरक़ी ॾियारे सघूं था। ॿारनि सां मुखातिब थींदे वडेरे असगर पातणी चयो त तव्हां मां ई कुझु ॿारड़ा पढ़ी करे डॉक्टर थींदा, के इंजीनियर थींदा, के वकील, बैरिस्टर, जज थींदा, त के कलेक्टर, डिप्टी कमिश्नर, के पुलिस जा वॾा ऑफिसर थींदा, त के सियासतदान, त के साइंसदान, त के मुल्क जे दिफ़ा लाइ पाक फ़ौज में अफ़सर थींदा, त के वॾा अदीब, दानिश्वर, तारीख़ दान ऐं सहाफ़ी थींदा, के मुख़्तलिफ़ इदारनि ऐं प्राइवेट प्रोजेक्टनि में कमु कंदा। उन लाइ तालीम जो हुजणु लाज़िमी आहे। तालीम खां बग़ैर इंसान अंधो आहे। मैडम सना किरन जो चवणु हुयो त हिन स्कूल जे प्रिंसिपल समेत सॼो टीचरनि जो स्टाफ निहायत ई होशियारु आहे। ॿारनि खे चङे नमूने पढ़ाइण सां गॾु रांदियूं खेॾण ऐं आसान सम्झाणीअ सां गॾु ॿारनि खे तयारु कनि थियूं, जिन खे आउं शाबाश ॾियां थी। पोज़ीशन खणंदड़ ॿारनि में हैंड्स जे तरफ़ां मोकिलियल इनाम, ट्रॉफियूं, शील्ड ऐं मञता सर्टिफिकेट ॾिना विया, जिन पहिरीं क्लास जे अहमद ऐं अब्दुर्रहमान, ॿिएं क्लास जे मुनीरा आयशा, टें क्लास जी हिना जुमाना, चौथे क्लास जी हफ्ज़ा अब्दुर्रहीम, पंजे क्लास जी सुमैया अस्मा रहमा, क्लास ACC रहमान, इरफान ऐं अनीका हुआ।